मलूक न तू सुतो रहो। तू अची आया न उथो ये गल ठही किन थी। तू जख्मी आई मलूक सारा पर पोइ भाडन में एतरी सगा है जो तो उठी वही गल सका तो। मलूक किए आई हाने? बस कुछ ठीक आया अम्मा जो अया सबनी जो दुआऊं लगियो आहिनि जो मौत जे रस्ते सां वेंदे वेंदे वापस मोटियो आया। मूं तुझे बची वञण जे लाइ दिले दिल में इब्राहिम शाह वाड़ी वारे जी दरगाह ते पढ़ भी बासियो हो मलूक। सुठो कई सारा हाणे ज़िंदगी रही तो इब्राहिम शाह वाड़ी वारे जी दरगाह ते पाण गॾु अची हलंदासीं। पर मलूक तू इहो ॿुधाए तो उहे केर हुया जेके तोखे मारण पिए चाहिनि? वो चाहिनि था त दरिया जी सॼी पट्टी ते सिर्फ़ु असांजो कब्ज़ो हुजे। असां समूरनि मलाहनि खे फुरे चट कयूं ऐं केर असां सां कुझु बि न। पर तू उन्हनि खे कुॼा कयो मलूक जो उन्हनि खे एॾी कावड़ लॻी तोखे उफट मारण पे चाहियूं। सारा मूं गोले वारनि खे अहिड़े ज़ुल्म करण खां रोकियो हुयो। उन तां मुंहिंजी गोले वारनि जी मुंहमारी बि थी हुई। उन खां पोइ हू मूंसे अची विढ़िया। मलूक तूं अहिड़े अजल में हथ न विझ जंहिंमें तुंहिंजी जान हली वञे। हू ॾींगा माण्हू आहिनि तूं हुननि जी वाट ॾेई बि न मट। बस जेको थियो सो थियो। तू काकी सबाकी खे वठी की न आहे? अम्मा खे गोॾनि में सूर हुयो तुंहिंजो जाम पुछे पई। अम्मा तुंहिंजी हयातीअ लाइ जाम दुआऊं बि घुरियूं हुयूं। बस अला साईं काकी सबागी जूं उहे सभु दुआऊं वॻाईंदो जॾहिं अरबी असलम वापसि अची नंगण ते लहंदा। चाची सियाणी ऐं नसीबा वारियूं केॾां वयूं आहिनि? अम्मा जी अधी नसीबा दरिया ते मासूमनि में भत विराइण वयूं आहिनि। बाक़ी अबे जी त का ख़बर ई कान्हे। भला तोखे चांहि काढ़े ॾियां? न मूंखे रुॻो टिक खणी ॾे त आऊं पंहिंजो मुंहुं ॾिसां त हाणे आऊं कहिड़ो थो लॻां। ठीकु आहे मलूक खणी थी ॾियां। बस रुगो मथे ते पटी ॿधल आहे बाक़ी साॻियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।